नाज़रीन, दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त हिन भेरे भारत जहाज़नि जे मलबे में दफ़न थी वेंदो। पाकिस्तान अल्लाह जे नाले ते ठहियल रियासत आहे। असांजा मुहाफ़िज़ अल्लाह जा सिपाही आहिनि। पंहिंजे बयान में ख़्वाजा आसिफ़ चयो त जंग में बदतरीन शिकस्त खां पोइ अवाम मोदी जे ख़िलाफ़ थियो। मोदी जो टोलो पंहिंजी साख विञाए वेठो आहे। चिड़ ॾियारींदड़ बयान साख बचाइण जी कोशिश आहे। ख़्वाजा आसिफ़ चयो त ताज़ो थियल फ़ैसिलाती जंग में स्कोर 6-0 रहियो हो, पर हाणे जंग थी त स्कोर 6-0 खां घणो मुख़्तलिफ़ हूंदो। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त हिन भेरे भारत जहाज़नि जे मलबे में दफ़न थी वेंदो। पाकिस्तान अल्लाह जे नाले ते ठहियल रियासत आहे। असांजा मुहाफ़िज़ अल्लाह जा सिपाही आहिनि। पंहिंजे बयान में ख़्वाजा आसिफ़ चयो त जंग में बदतरीन शिकस्त खां पोइ अवाम मोदी जे ख़िलाफ़ थियो। मोदी जो टोलो पंहिंजी साख विञाए वेठो आहे। चिड़ ॾियारींदड़ बयान साख बचाइण जी कोशिश आहिनि। ख़्वाजा आसिफ़ वधीक चयो त ताज़ो थियल फ़ैसिलाती जंग में स्कोर 6-0 रहियो हो, पर हाणे जंग थी त स्कोर 6-0 खां घणो मुख़्तलिफ़ हूंदो।